ॼणनि खे बंगले में थियल मेड़ाके वारे केस में नामज़द कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदासीं त अॼु गिरफ़्तार थियल फयाज़ शाह समेत मंसूर अली ॾिनो, वलीदाद हरिया, नबी बख्श कल्होड़ो, मजीद मल्हा, फयाज़ वाटियो बि साॻे केस में नामज़द थियल आहिनि। गिरफ़्तार कयल समूरनि जवाबदारनि खे सुभाणे दहशतगर्दी जे अंत वारी अदालत ख़ैरपुर में रिमांड लाइ पेश कयो वेंदो। गंबट खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। पुलिस फातिमा फड़ो केस में नामज़द पीर फयाज़ शाह ऐं ॿियनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी आहे। पीर फयाज़ शाह समेत 40 ॼणनि खे बंगले में थियल मेड़ाके वारे केस में नामज़द कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया अॼु गिरफ़्तार थियल फयाज़ शाह समेत मंसूर अली ॾिनो, वलीदाद हरिया, नबी बख्श कल्होड़ो, मजीद मल्हा, फयाज़ वाटियो बि साॻे केस में नामज़द थिया आहिनि। गंबट खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। पुलिस फातिमा फड़ो केस में नामज़द पीर फयाज़ शाह ऐं ॿियनि जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे ज़ाहिद जामड़ो। जी ज़ाहिद, छा तफ़सील आहिनि? वरी महिरबानी नाज़िन, गंबट खां ज़ाहिद जामड़ो तफ़सील ॾिना आहिनि।